साहब चयो आहे न असां रुॻी रपट लिखायूं, इन खां पोइ पुलिस जल्दी नाज़ा खे ॻोल्हे वठंदी। काका मुझे वारा सलाहूं तो रोज़ कनि था, पर अञा ताईं नाज़ा खे वठी न आया आहिनि। राणी, मालिक साईं कंदो त नाज़ा खे जल्द वठी ईंदा। हेॾो वॾो शहर, नाज़ा इहो बि न सोचियो त अकेली निकिरंदसि त हिते कीअं पहुचंदसि। अधी जॾहिं हिते हेॾो उदास हुई त तव्हां हुनखे ॻोठ छो न पिया छॾे अचो? ॻोठ जा 15 ॼण सवला हुया अबा, जो हुनखे ॻोठ छॾे अचऊं हा। हाणे केॾो परेशान आहियो, ॾिस त केॾा बंद कया हाणे ॻोठ जा असां। किथे नाज़ा अगवा त कोन थी वई आहे? असां सां कंहिंजी दुश्मनी आहे जो नाज़ा खे अगवा कंदा? पैसनि जे करे बि केरु उनखे अगवा नथो करे सघे। मिसकीना ग़रीब चिच मुजरी शहर वञण लाइ खंब खंजोड़े वेठो। मां बि चवां थो मां बि रंजी न हुआसि, मोर सां मिली अचां ऐं हुतू खां हाल अहवाल वठी अचां ऐं मुंहिंजी मयार बि लाहे अचां, न त सॼी ज़िंदगी बि मयार ॾींदो त मुंहिंजी न्याणी गुम थी वई ऐं 2 कदम भरे करे कोन आयो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।